हेलो दोस्तों, मां तव्हांखे साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल ते भली कार चवां थो त अॼु असां ॻाल्हाईंदासीं छा थींदो जेकॾहिं असांजो सिजु गुम थी वञे त पोइ। असां मां घणा माण्हू हमेशह साइंस खे सम्झी करे पढ़ंदा आहिनि। कॾहिं कॾहिं उन्हनि जो शौक़ु उन भाङे वधी वेंदो आहे जो उहे अहिड़ा सवाल कंदा आहिनि जेके ज़ाहिरी तौर ते बेमाना लॻंदा आहिनि, पर उन्हनि जे पुठियां लिकियल साइंस जी इल्मु हर दिलचस्पी रखंदड़ माण्हुनि खे हुजणु घुरिजे। उन्हनि मां हिकु घणो मशहूरु सुवालु आहे त छा थींदो जेकॾहिं असांजो सिजु ओचितो गुम थी वञे। हिते अव्हां उन सुवाल जो जवाबु ॼाणे हैरान थी वेंदा। जेकॾहिं सिजु ओचितो गुम थी वञे त पोइ छा थींदो? उन सुवाल जा ॿ पासा आहिनि। पहिरियों ही त उन जो नज़ारो कीअं हूंदो, ऐं ॿियो त उन सां ज़मीन ते मौजूदु सभिनी जानदारनि ते छा असरु पवंदा। जेकॾहिं ओचितो सिजु गुम थी वञे त तॾहिं बि ज़मीन ते ज़मीनी वासियुनि खे उहा ख़बर न पवंदी ऐं उन जी रोशनी उन्हनि ताईं ईंदी रहंदी। उहा रोशनी 8 मिंटनि ताईं जारी रहंदी। असां ॼाणूं था त ख़िला में रोशनी तक़रीबन 3 लख किलोमीटर फ़ी सेकंड जी रफ़्तार सां सफ़र कंदी आहे ऐं ज़मीन खां सिज ताईं जो वेझो पंधु 15 करोड़ किलोमीटर आहे। त उन पंध खे पूरो करण में रोशनीअ खे 8 मिंटनि जी दूरी करणी पवंदी आहे। सिज खां रोशनी जेका अव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो उहा 8 मिंट अॻु सिज खां रवानो थी हुई। ईअं उन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त रोशनी जेका हिन काइनात जी सभ खां तेज़ रफ़्तार रखंदड़ शइ आहे उहा बि वक़्त जे कुझु हिसे में ज़मीन ताईं पहुचंदी आहे। घणनि माण्हुनि जो उहो ख़्यालु हूंदो आहे त जेकॾहिं ज़मीन सिज जी कशिश जी वजह सां उन जे वेझो महूर आहे त जीअं ई सिजु गुम थींदो उन ई वक़्तु ज़मीन बि पंहिंजे मदार खां हटी करे सिध में हलणु लॻंदी, पर ईअं बिल्कुलु बि न आहे। जेकॾहिं अव्हां आइंस्टाइन जे नज़रे इज़ाफ़त खे पढ़ियो आहे त उन जो हिकु पासो उहो बि आहे त काइनात ज़मान ऐं मकान जी हिकु चादर आहे, मतिलबु त स्पेस ऐं टाइम जो हिकु ॼार आहे। जंहिं शइ जो जेतिरो घणो मादो हूंदो उहा उन चादर में ओतिरो ई वर कर्व पैदा कंदी ऐं उन जे वेझो लाहीअ ते नंढियूं शयूं जिन में सियारा वग़ैरह शामिल आहिनि फेरो ॾींदा। आइंस्टाइन उहो बि ॿुधायो त जेकॾहिं को मादो उन चादर ते हरकत कंदो या ओचितो गुम थी वेंदो त उन चादर में लहरूं पैदा थींदियूं जिन खे ग्रेविटेशनल वेव जो नालो ॾिनो वियो आहे। उन्हनि लहरुनि जे फहिलजण जी रफ़्तार रोशनीअ जी रफ़्तार जे बराबरि हूंदी। उन जो मतिलबु ही आहे त सिज जे गुम थियण जे 8 मिंटनि खां पोइ असांखे उन जो इल्मु थींदो। गॾु ई गॾु मिंट खां पोइ ज़मान ऐं मकान जी चादर में लाह ख़तमु थी वेंदो ऐं उन वक़्तु ज़मीन पंहिंजे मदार खां हटी करे सिध रस्ते ते हलणु लॻंदी। सिज जे गुम थियण सां दुनिया में ॾींहं जो वजूद ई ख़तमु थी वेंदो। निज़ाम शमसी जा सभु सियारा ऊंदाहीअ में हलिया वेंदा। सिज ज़मीन ते रोशनीअ जो वाहिद ज़रियो आहे ऐं उन जे गुम थियण खां पोइ सभु सियारा ऊंदाहीअ सां गॾु घणी थधि बि पंहिंजो कमु शुरू करे छॾींदी। ईअं मुमकिन आहे त कुझु ॾींहंनि में पूरे ॻोल्हे ते ज़िंदगीअ जो नालो निशान ई बाक़ी न रहे। पर तव्हांजे ज़हन में इहो बि ईंदो हूंदो त छा सिज जी मौत बि बाक़ी ॿियनि तारनि वांगुरु ई थींदी? असां ॼाणूं था त सिज जे मर्कज़ में हाइड्रोजन ऐं हीलियम जे वेझो कीमियाई अमल जारी आहे, जंहिंजी वजह सां रोशनी ऐं हरारत पैदा थींदी आहे। पर उन अमल दौरान कुझु ॿिया बि मदनियात बणिजंदा आहिनि जिन में लोह बि शामिल आहे। उन जे बणिजण सां सिज जी जिस्मात आहिस्ते आहिस्ते वधंदी पई वञे। साइंसदाननि मूजिबि अॼु खां तक़रीबन 5 अरब सालनि खां पोइ सिज जी जिस्मात एतिरी वधी वेंदी जो निज़ाम शमसी जा पहिरियां 2 सियारा मर्क्यूरी ऐं वीनस
खे त पंहिंजे अंदरि ॻी वठंदो। ज़मीन बि सिज में ज़म थियण वारी हूंदी। सिज उन हालत में ॻाढ़ो थी वेंदो। उन ई वजह सां उन खे फ़ल्कियात इस्तिलाह में रेड जाइंट चइबो आहे। उन हालत में पहुचण खां पोइ सिज वधीक वॾो न थींदो, बल्कि बाक़ी तारनि वांगुरु फाटी पवंदो ऐं सिर्फ़ु उन जो मर्कज़ जेको उन वक़्तु उन जे पंहिंजे जिस्मात सां लाॻापियल नंढो हूंदो ऐं रहिजी वेंदो, छो जो उहो नंढो ऐं अछो रोशन तारो हूंदो। उन लाइ उन खे अछो बूना तारो वाइट डिवार्फ जो नालो ॾिनो वियो आहे। सिज जे फाटण खां पोइ खिला में पखिड़ियल मादो बिल्कुलु उन ई तरह ई लॻंदो जीअं अॼु असां खिला में नेब्यूला ॾिसंदा आहियूं, जंहिं में सभ खां मशहूरु ओरियन नेब्यूला आहे। उन खां पोइ उहो मादो ज़ाया न थींदो, बल्कि उन मां ॿिया बि तारा वजूद में ईंदा। मज़े जी ॻाल्हि उहा आहे त सिज बि 5 अरब साल अॻु पाण खां वॾे तारे जे बचियल मादे मां बणियो हो। सिज जे मौत वक़्तु ऐं उन खां पोइ यकीनन ज़मीन जो वजूद ई न रहंदो, न ई ज़मीन ते वसंदड़ माण्हुनि जो। तॾहिं ताईं असां इंसान काइनात जे कंहिं ॿिए तारे जे वेझो कंहिं ज़मीन खे खोजे वठनि ऐं उते लॾो खणी चुका हुजूं। वधीक साइंसी वीडियो ॾिसण लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।